ये जेका कोविड की बीमारी आई हुई इन असांजे देश के सॼो झुंझुले छॾियो, देश के न सॼी दुनिया के। मूंखे भी कोविड थी पई हुई, मां होम क्वारंटाइन हुयुमि। मुझी घरवारी सेवा कई, पर यह बीमारी अहिड़ी हुई वरी उनके न थी पई, ॾके पई। हिकिड़े ॾींहुं मां चयोमांसि रोटी ॾे, सुठे नमूने ॾिनई। ॿियों दफ़ो चयोमांसि रोटी ॾे, सुठे नमूने ॾिनई। टियों दफ़ो चयोमांसि रोटी ॾे, ॼण कुते खे ॾिनई। मां चयो यार कहिड़ी बीमारी आई आहे? चयोमांसि ईअं छो थी करी पई? चई मोदी छा थो चए, पंहिंजो कमु पाण कयो, आत्मनिर्भर थियो। मां चयो ठीकु आहे। हाणे राति थी, मूंखे वरी लगी बुख। हाणे सॾ कयांसि, ॿुधे ई न पई। मां भी फ्रिज खोली, ॾिसां कुछ पियो आहे। फ्रिज में कुछ न पियो हुयो, हिकु साई चटणी ऐं ब्रेड। मां ब्रेड कढी, साई चटणी हणी, हिकु सैंडविच खाधो। पर बुख अञा हुई, ॿियो सैंडविच ठाहे, ॿियो सैंडविच खाधो। रात जो सुम्युसि ऐं कोविड में न टेस्ट ख़बर पए न सुगंध ख़बर पए। सुबुह थी, मुझी घरवारी वेठी फटके, हेॾां होॾां 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 होॾां। मां ॾिसां पियो वेठो कांच मां। आख़िर रड़ कई मांसि, छा थियो थी? वेठी हेॾां फटकी, होॾां फटकी, होॾां फटकी, छा आहे? चई मां राति जो मेहंदी पुसाए फ्रिज में रखी आहे, इहो कटोरो ही नथो मिले। ॻाल्हि सम्झ में आयव? वो ताड़ी अचणु खपे न।